अजो के आईना अक्स में एहसासन उडारूं लफ्ज़न कतारूं कुछ सारूं कुछ पचारूं लफ्ज़ लफ्ज़ मोती। जी हाँ, एक खूबसूरत अदबी खत ऐं खत असांखे लिखी मोकिलियो आहे चल के डीपले जे सदा सुणे ॻोठ सगरोड़ जी बाबची भिट तां प्यार पचारींदे लाड़ ॾां लड़ी वियल ॻाढ़े शहर खां नौजवान लेखक एजाज़ अली डोहड़े। सारंग सार लहेज अला लग उञन जी पाणी पूज पटन ते अर्ज़ां अन्न करेज वतन वसाए जित संघार में सुख थिए। किंजर खां कारूंजर ऐं केटी बंदर खां कश्मोर ताईं अदबी हल्के में पंहिंजी जाइ वलारींदड़ मिटीअ जे माण्हू जे अदबी ख़तनि खे ॿुधण खां पोइ पंहिंजे जीअ मां झातियूं पाए निकिरंदड़ मुंहिंजा ही लफ़्ज़ कागज़ जी कुंड ते सरजे तुंहिंजे बज़ में अदब में उमाणिया पियो। इन ई आस जो उॾाम आधार त मुंहिंजा ही लफ़्ज़ तुंहिंजे चपनि जे कपनि तां छाल हणी सिंध धरती जे उन सभिनी सॼणनि ताईं पहुचंदा जिन जे जीअ जहान में प्यार ऐं पंहिंजाइप जा रंग रचंदा रहंदा आहिनि। जीअं का भगल बांह पटीअ में पीड़ा करे तीअं दिल अंदर दांह सदा सुपेरिन जी। सभ खां पहिरीं थर जा हाल अहिवाल ॾींदो हलां ऐं इहो थो लिखां त परोके वसकारे खां पोइ माकड़ थर खे अधु ॾुकार जहिड़ो बनाए छॾियो ऐं वरी सियारे जी सर्द मुंद में बेमुंदाइता मींहं बरसिया आसमानी बिजली इंसानी जानिन समेत माल मता गिड़काया ऐं अलाए त केतिरा घर उजड़ी विया केतिरनि दिलनि जा शहर वीरान थिया ऐं अलाए त केतिरनि ख़ुशियुनि जूं हरणियूं तड़पी तड़पी मरी वयूं। पर थियो ई फितरत जे अॻियां सदाई मजबूर रहंदड़ ई इंसान वरी बि उमीदुनि जे उॾाम में के सुंदर शाम में ख्वाबनि जा खेत पोखींदो रहे थो ऐं सो वरी बि जीअण जा जतन थियनि पिया। मुर्शिद लतीफ़ सरकार चवाणी त विया ओहीरे ओ मूंखे छॾे मागे जुगन जा जुग थिया तिहां न मोटियो कोई गूंदर मारींदो वेचारी वियन जो। बाबची भिट ते रेडियो जी नशरियात आधार ॿुधल तुंहिंजा प्रोग्राम मिटीअ जे माण्हूअ जा अदबी ख़त महबूब जा इंतज़ार जीवन पंध जूं पचारूं तमन्नाऊं ऐं हसरतूं मोर टहूकनि सां गॾु साह जो सरमायो थींदा रहिया। तूं ख़त पढ़ंदो ऐं प्रोग्राम कंदो रहीं असीं दिल लाइ ॿुधंदा रहियासीं। तॾहिं निफ़रतुनि जा कोट अॼियल कोन हुआ तॾहिं मोहबतूं हुयूं तॾहिं रंज ऐं रुसामा कोन हुआ तॾहिं हुजतूं हुयूं अकनि ते चांडोकियूं लहंदियूं हुयूं लकनि ते मोर बोलींदा हुआ प्यार बि हुआ त यार बि हुआ ज़िम्मेवारियूं बि घटि हुयूं त मसरूफ़ियतूं बि माॻी कोन हुयूं। वांदा वरड़ा वेठा हूंदा असीं कंहिं शाइर जिन सटुनि जा त वांदा वरड़ा वेठा आहियूं ॾियो चकरड़ा वेठा आहियूं दिलि त असांजी उजरी आहे पायो कपिड़ा गरड़ा वेठा आहियूं तोखे ॾिसण लाइ वाटुनि ते ॾिस ठाहियो घरड़ा वेठा आहियूं। हा बशीर नंढे लाकू नीह निहाई खां सिख मुंहिंजा सुपरी वारी सिट पढ़ीसीं प्रीत जा पंध थिया दिल पर मिलियो वरी दूरियूं थियूं ऐं नेठ रोहिड़नि जे देस खां निकिरी लाड़ जे लाल मलूक शहर ॻाढ़े ॾांहुं हलियो वियुसि जिते जीवन सफ़र जा ॾींहं बसर थियनि पिया ऐं हा बशीर मिटीअ जो माण्हू हाणे किथे आहे ऐं छो नथो लिखे। इंटरनेट जे हिन दौर में एतिरो गुमनाम रहण बि सुठो कोन आहे। उन जे लफ़्ज़नि में छा त जादू हो छा त हुसन हो छा त पंहिंजाइप हुई मूं समेत अलाए त केतिरा ज़हन उन जे ख़ूबसूरत ख़्यालनि खे रूह जी खुराक सम्झंदा आहिनि पर हू आहे बि अलाए न ऐं आहे त छो नथो लिखे ऐं एतिरो छो थो लिकाए पंहिंजो पाण खे। हा आऊं अॼु बि सोचींदो आहियां ऐं हिन ख़त आधार उन दिलरुबा लेखक खे लिखण जी नींढ ॾियां थो हुनखे सॼां थो भलारे भिट धणी जिन भलारे बैत सां त परतवो प्रीअ जो झुड़जीअ झाला ॾे ऐं ते आरीअ खे वठियो राह रुआं घणो। ऐं हा बशीर जी कारूंजर जी कोर मथां उभरंदड़ देराए ते चंड जो उदास चांडोकीअ में केटी बंदर वेझो ॻाढ़े शहर में कयल मुंहिंजे कलमी पोहरे खे तोखे उमाणे रहियो आहियां तूं पढ़ी रहियो आहीं सुर हवाउनि में विखरनि पिया ऐं ज़रूर हुनखे का मयार ॾिजां। थर उहो थर जिते मारवी जी सूंह जी हाक उमिरि खे पंध करायो जिते ऐं कोटनि में क़ैद थियण खां पोइ बि मारवी पंहिंजी सूंह इज़त जो सौदो कोन कयो उमिरि बादशाह जा ताज ऐं तख़्त ठुकराए छॾिया सचाइनि जे उन साणे ऐं खीरनि ऐं पीरनि वारे हिन मिटी ऐं देस तां ॿुधो अथमि त ककर कारोबार करे वसी विया आहिनि। नंगर खां मोराणे ताईं वंगे मोर खां सगरोड़ ताईं किथे किथे मींहं वठो आहे तोणे जो इहो तफ़सील त मूं वटि कोन आहे पर पोइ बि भिनल वारी मां निकिरंदड़ महक फुटंदड़ गाह मोरनि जूं टोलियूं ऐं पखियुनि जूं ॻोल्हियूं हींअर मन खे सफ़ा मोयो विझनि थियूं। ॿुधण में ईअं आयो आहे ॿुधण में ईअं बि आयो आहे नऊं तो नींहं हलायो आहे अलाए बेवफ़ा छा खां वञी तो ॿिए खे चाहियो आहे ॿुधण में ईअं बि आयो आहे ॿुधण में ईअं बि आयो आहे। हा बशीर पूरे आलम सां गॾु मुंहिंजे सगरोड़ जी सदा मलूक भूअ लाइ दुआ कजो शाल मुंहिंजे हिन माग खे मालिक साईं बद नज़र खां बचाए निफ़रतूं घटिजनि ऐं मोहबतूं वधनि लफ़्ज़ पालोटूं पिया हणनि खत तवील बि थींदो वञे वरी कंहिं ॿिए खत में तफ़सीली रूह रिहाण कबी मयारूं सभु मिटीअ जे माण्हू खे अर्पे कलम बंदि कंदसि हिननि सिटुनि सां त तुंहिंजी सोच सियाणनि वांगर मुंहिंजो प्यार निमाणनि वांगर कीअं कयां मां दर्शन प्यारा दूर रही थो तारनि वांगर
टौंक ते बीठल बाबरिन जे बूर जड़ा 4 लफ़्ज़ शाल क़बूल पवन ऐं उहो ई साॻियूं थर जी ताज़ी भिनल वारी खां परे केटी बंदर जी कुंड में शहर ॻाढ़े खां अव्हां जो पंहिंजो